अञा त 10 थिया आहिनि। लंच टाइम लाइ त अञा 3-4 कलाक इंतज़ारु करणो पवंदो, पर ख़बर नाहे क़िस्मत जी महिरबानी कहिड़ा कहिड़ा रंग ॾेखारींदी। छा ज़ीनत क़ुर्बान साहब जी वाइफ आहे? पर क़ुर्बान साहब त न ईअं न हूंदो को बि ज़ीनत जहिड़ी नौजवान ऐं ख़ूबसूरत धीउ जी शादी क़ुर्बान जी उमिरि वारे इंसान सां कोन कराईंदो। कहिड़ी ख़बर त इहे सभु मुंहिंजे वजूद जा वहम हुजनि। हक़ीक़त जी ख़बर त ज़ीनत सां मिलण खां पोइ ई पवंदी त क़िस्मत मूं ते केतिरी महिरबान आहे। हिकु ॾींहुं लाइ बि मूंखे 2000 न ॾेई सघी? ज़मानो कीअं न माण्हुनि जी मजबूरियुनि जो फ़ाइदो थो वठे। बहरहाल क़ुर्बान जे अचण ताईं जेको बि ज़ुल्म बर्दाश्त करणो पियो मां कंदसि। फ्लैट जे मालिक लाइ लंच जो इंतज़ाम कयां। वॾो माण्हू आहे, ख़बर न आहे ईंदो बि अलाए न। बहरहाल इंतज़ाम कयां थी, न आयो बि त ख़ैर आहे। राजा, अॼु ज़ीनत पंहिंजी रिंग सेल कई आहे ऐं सुभाणे फ्लैट जे रेंट जे लाइ पंहिंजी कार बि सेल करे छॾींदी ऐं आख़िर में उहो ई थींदो जेको असां चाहींदासीं। राजा, तूं हिकिड़ो कमु कर। कहिड़ो कमु? राजा, ज़ीनत जे लाइ को अहिड़ो ख़रीदार ॻोल्ह जेको ज़ीनत खे अहिड़ी क़ैद में रखे जितां ॿाहिरि अचण वञणु नामुमकिन हुजेसि। तूं ग़लति सोची पई। जेकॾहिं असां ज़ीनत खे विकिरो कयो त पोइ असां लाइ ख़तरे जी घटी भरिजी वेंदी ज़ीनत। छा जो ख़तरो? ऐं ज़ीनत जे अॻियां पोयां आहे ई केरु? रूबी, जेसी ताईं मूंखे क़ुर्बान साहब जी सही ख़बर नथी पवे तेसी ताईं को बि क़दम खणणु बेवकूफ़ी आहे। तोखे ख़बर आहे छा त क़ुर्बान कहिड़े शहर में रहंदो आहे? रूबी, जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे त मां कॾो को इहो मालूम करे वठां त क़ुर्बान साहब किथे थो रहे। त बाक़ी पोइ ख़बर कीअं पवंदी? रूबी, मां वरी हिकु भेरो वक़ार साहब सां राब्तो कंदुसि। शायदि क़ुर्बान साहब हुननि सां राब्तो कयो हुजे। त पोइ उते हलो, मूंखे बि मार्केट खां शॉपिंग करणी आहे। अॼु जेकॾहिं सलमान ईंदो त पहिरीं नज़र में मूंखे ॾिसी मसवाड़ वठणु विसरी वेंदसि। छा कयां, मजबूरी आहे जो हीअ अॼु मूंखे लिबास पाइणो पियो। क़ुर्बान जे अचण ताईं ख़बर न आहे वक़्तु कहिड़ा कहिड़ा इंतकाम ऐं इम्तिहान वठंदो। या ख़ुदा, अॼु क़ुर्बान आयो हुजे। सलमान साहब, मां सुबुह खां वठी तव्हांजो इंतज़ारु करे रही हुयसि। घबरायो न, हिते पाण ॿिन्हिनि खां अलावा ॿियो कोई बि न आहे। सलमान साहब, बेल वॼाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? अव्हांजे लाइ त हिन घर जा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल आहिनि। छा हीउ अव्हांजो पंहिंजो घरु आहे? ईअं न, ही त मूं लाइ
ईअं पई तड़पे जीअं आउं 3 महीननि खां हिन जे लाइ पियो तड़पां। सलमान साहब छा पिया सोचो? मूं कुझु ग़लति चयो आहे छा? तव्हां परेशान न थियो, मां असल में ॿियो कुझु सोचियां पियो। छा मां अव्हां खां कुझु पुछी सघां थो? जी जी, हुकुम कयो, ख़बर त पवे छा था पुछणु चाहियो। असल में मां तव्हां खां इहो पिया पुछणु चाहियो त छा मां शाम ताईं तव्हांजो हिन घर में महिमान बणिजी रही सघां थो, जीअं आउं तव्हां सां कुझु तफ़सीली ॻाल्हि ॿोल करे सघां। इहो त तव्हांजो एहसान थींदो, इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती हूंदी त तव्हां अॼु महिमान थी मूं वटि रहंदव ऐं मां अकेलाई जे अज़ाब खां बची वेंदसि। अव्हां भला गाॾी में आया आहियो छा? हा, पर असल में हू ड्राइवर मूंखे हिते छॾे गाॾी जी सर्विस कराइण वियो आहे। छा अव्हां खे केॾां तफ़री लाइ हलणो आहे छा? मां कॉल करे गाॾी घुराए वठां। मां पंहिंजे मोज़िज़ महिमान खां वधीक तफ़री खे तरजीह नथी ॾेई सघां। हिन घर में क़ुर्बान साहब खां अलावा ॿियो केरु रहंदो आहे? क़ुर्बान साहब जो दोस्त राजा ऐं उनजी ज़ाल रूबी, जेके मुंहिंजी गाॾी खणी सुबुह जो निकिरंदा आहिनि ऐं राति जो वापसि ईंदा आहिनि। अव्हां जी केतिरी फैमिली आहे? आउं अकेलो आहियां। मुंहिंजी माटेली माउ ऐं माटेलो भाउ दुबई में रहंदा आहिनि ऐं मूंसां हर तरह जो तालुक़ ख़तमु करे वेठा आहिनि। अव्हां जो कोई कारोबार या सर्विस? हिन साल तालीम मुकमल थियण खां पोइ सर्विस बि मिली वेंदी। बाक़ी हिकु मोटर शोरूम आहे जेको बाबा जो दोस्त हलाईंदो आहे। उन मां मूंखे हर महीने काफ़ी मुनाफ़ो थी वेंदो आहे ऐं इन खां अलावा फ्लैट जो रेंट बि ईंदो आहे। ऐं जेकॾहिं मां पंहिंजो कारोबार शुरू करणु चाहियां त मुंहिंजे अकाउंट में कुझु करोड़ ज़रूरु हूंदा। इन जो मतिलबु त अमीर आदमी आहियो? अमीर हूंदे बि ॾाढो ग़रीब आहियां, जंहिंजो हिन दुनिया में अल्लाह खां सवाइ ॿियो कोई न हुजे, उन खां वधीक ग़रीब केरु थो थी सघे। मूंखे त ही अमीरज़ादो तमाशबीन पियो लॻे, पर जेकॾहिं तमाशबीन न आहे त जल्दी तमाशबीन थी वेंदो। मिसिस कुर्बान, जी, तव्हां छा पिया सोचो? मां तव्हांखे इहो बाद में ॿुधाईंदमि। मां मिसिस कुर्बान न आहियां। छा तव्हां मिसिस कुर्बान न आहियो? ओह, आई एम सॉरी। पोइ भला तव्हांजो कुर्बान साहब सां कहिड़ो रिश्तो आहे? छा इहो ॿुधाइणु हींअर ज़रूरी आहे? तव्हां अॼु शाम ताईं मुंहिंजा महिमान आहियो, वेहो त मां तव्हांजी ख़िदमत कयां। मां अचां पई। सरकार जी ख़िदमत में सलाम। अरे यार, अच अच, किथे आहीं तूं? तुंहिंजो त मुंहुं ॾिसण खां ई महांगो थी वियो आहे। वे वे वे। मड़ई मयारूं असां ते वकार साहब, तव्हां 3 महीननि खां हिकु भेरो बि असां वटि चांहि पीअण कोन आया आहियो। मां त सियासी माहौल जी गर्मा गर्मी जे सबबु मसरूफ़ रहियो आहियां, पर मूंखे यादि थो अचे मां रूबी खे मुख़्तलिफ़ रस्तनि ते कार में घुमंदे ॾिठो आहे। कार में त रूबी सां गॾु मां बि हूंदो आहियां ऐं असां ॿई सुबुह खां राति ताईं गॾु ई हूंदा आहियूं। सुबुह खां राति ताईं? मजबूरी आहे सरकार। कुर्बान साहब जी गैर मौजूदगी में घर जा अखराजात त पूरा करणा आहिनि न। ऐं सरकार 3 महीननि खां फ्लैट जो किरायो बि कोन ॾिनो। पोइ त जल्दी तव्हां खां फ्लैट ख़ाली करायो ईंदो। वकार साहब ख़ाली कंदासीं, मां छा थो करे सघां। मां चयो ज़ीनत खे त कार विकिणी असां फ्लैट जो रेंट था ॾियूं, पर ज़ीनत मूंखे साफ़ इनकार करे छॾियो। मूंखे चई त कुर्बान साहब जी जेकी शइ मूंखे ॾिनल आहे उहा मां विकिरो कोन कंदुसि। यार राजा, मूंखे हैरत आहे कुर्बान साहब किथे ग़ाइब थी वियो आहे। बसि यार राजा, इन ज़ीनत लाइ कहिड़ा कहिड़ा ख़्वाब संदसि दिलि में आहिनि। वकार साहब, मां पाण मुंझारे जो शिकार आहियां त मूंखे हाणे छा करणु घुरिजे। सभ खां वॾो मसइलो मूं वटि ज़ीनत आहे। ॿुधायो त ज़ीनत लाइ छा कजे? मूंखे नथो लॻे त कुर्बान साहब ईंदो। अलाए कंहिं मजबूरी तहत मुंहुं ॾेई रहियो आहे। वरी बि असांखे कुझु ॾींहुं इंतज़ारु करणु घुरिजे। वकार साहब, केतिरो इंतज़ारु कजे? रूबी त घर जो ॿारु
खणी तंग थी पई आहे। रोज़ थी सरकार मूंसां विड़े। किथे ईअं न थिए त मूंखां नाराज़ थी हू पंहिंजी माउ जे घर लाहौर हली वञे ऐं मां बेवस थी वञा। राजा, जेकॾहिं तूं ज़ीनत खे पंहिंजे मथां भार थो महसूस करीं, पर इहा ज़िम्मेदारी मां एतिरी ईमानदारी सां निभाईंदुसि जेतिरी ज़िम्मेदारी कुर्बान साहब मूं मथां रखी आहे। मां ईअं बि कयां कंहिं शरीफ़ माण्हू सां ज़ीनत जी शादी कराए छॾिया, पर सरकार ज़ीनत हिकिड़ो क़दम बि मूंसां गॾु ॿाहिरि नथी कढे। मूंखे ऐं रूबी खे त हकारत जी निगाह सां थी ॾिसे। मां सम्झां थो, पर तूं कुझु ॾींहुं इंतज़ार कर। मां हिन वक़्तु मसरूफ़ आहियां। मां पाण अची ज़ीनत खे सम्झाईंदुसि। वकार साहब, मूंखे त इहो ख़ौफ़ विकिणे रहियो आहे त किथे रातो राति या कंहिं बे वक़्तु ज़ीनत भॼी न वञे ऐं मां कुर्बान साहब खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। जे ज़ीनत वेंदी त पंहिंजे घर वेंदी, भले वञे। कुर्बान साहब ईंदो त मां सम्झाईंदोमांसि, तूं छाजे लाइ थो परेशान थी। हाणे त मसलो हल थी वियो। ज़ीनत खे विकिरो करे छॾींदुसि ऐं सभु सम्झंदा त ज़ीनत पंहिंजे घर वापसि हली वई आहे। कराची जे वॾनि रेस्टोरेंट में मानी खाधी आहे, पर तव्हांजे हथनि सां तयारु थियल खाधे जी ॻाल्हि ई का ॿी आहे। मूं अहिड़ो खाधो कॾहिं न खाधो। तव्हां ही सभु तारीफ़ मुंहिंजी दिलि रखण लाइ पिया कयो न? बिल्कुलु बि न। भली तव्हां मूंसां कराची जी कंहिं बि वॾे रेस्टोरेंट ते हली मानी खाओ ऐं पोइ तव्हां ख़बर पइजी वेंदी त उन्हनि जो खाधो लज़ीज़ आहे या तव्हांजे हथनि जो। असां जहिड़ा नसीब किथे आहिनि जो तव्हां असांखे पाण सां गॾु घुमायो। इहो नामुमकिन त न आहे जेकॾहिं तव्हां मज़ाक नथा कयो। ॾाढा ज़हनी आहियो। मां त सिर्फ़ु तव्हां सां मज़ाक ई थी कयां। बहरहाल मां मज़ाक नथो कयां। तव्हां जॾहिं चाहियो मूंसां हली मानी खाई सघो था। असीं तव्हांजी मसवाड़ जो कर्ज़ लायूं त पोइ सोचींदासीं। ओहो ज़ीनत, मूं त तव्हां सां रेंट जी ॻाल्हि ई न आहे कई। भले तव्हां न घुरो, पर असांखे ॾियणी त आहे न। कुर्बान साहब जे अचण ताईं मां तव्हां खां रेंट न वठंदुसि। तव्हां परेशान न थियो। ऐं हा, तव्हांजे चेहरे ते हूअं बि परेशानी सुठी न लॻंदी। परेशानी कंहिंजे चेहरे ते सुठी लॻंदी आहे सलमान साहब? कमाल जी छोकिरी आहे, केतिरो त सुठो ऐं मासूमियत सां थी ॻाल्हाए। ही त तमाशबीन जहिड़ियूं ॻाल्हियूं करण लॻो आहे। बि पहिरीं हिन खे चांहि पीआरियां, पोइ थी अची आज़माए वठांसि। ज़ीनत, कहिड़ी सोच में वकोड़जी वई आहीं? घणी सोच इंसान खे ॻारे छॾींदी आहे। इहो तॾहिं जॾहिं माण्हू सोचनि में उलझी वञे ऐं माण्हू खे सम्झाइण जी सघी न हुजे। मां त तव्हांखे रुॻो चांहि पीआरण जे लाइ पई सोचां। ओहो, वाकई ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई अथव। बाक़ी कचहरी चांहि खां पोइ कंदासीं। तव्हां सोफ़े ते रिलैक्स थी वियो, मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां थी। ठीकु आहे। सलमान खां मिसिस कुर्बान वारो मसइलो लज़ीज़ खाधे खाइण सां शायदि विसरी वियो। वरी जे चांहि पीताईं त पंहिंजो पाण बि विसरी वेंदसि। पर जे मूंखां मुंहिंजे बाबति सवाल कयाई त लवाए वेंदीमांसि। ज़ीनत केतिरो त सुठो ॻाल्हाए थी। छा त जुमलनि में जादू अथसि। दिलि थी चाहे त ज़ीनत सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदी रहे ऐं मां ॿुधंदो रहां। पर ज़ीनत आहे केरु? छा हू
मिसिस कुर्बान आहे? मसलो छा आहे? अचे अचे ज़ीनत त पुछांसि थो आख़िर ही राज़ छा आहे? सलमान साहब चांहि हाज़िर आहे। महिरबानी। एतिरी फिकी मुल्क छो? ख़ुदा न करे तव्हांखे शुगर त न आहे? न न मूंखे शुगर न आहे। मां त तव्हांजे मुतालिक़ पियो सोचां। छा? मुंहिंजे बारे में? इहो ई त जेकॾहिं तव्हां मिसिस कुर्बान न आहियो त कुर्बान साहब सां तव्हांजो कहिड़ो रिश्तो आहे? को बि रत जो रिश्तो न आहे, न ई को अहिड़ो रिश्तो आहे जंहिंजो को नालो हुजे। छा? मूं तव्हांजी ॻाल्हि कोन सम्झी। सलमान साहब तव्हां ही सभु कुझु छो पिया ॼाणणु चाहियो? ख़बर न आहे छो। ॿुधो, छा तव्हां शादीशुदा आहियो? ॾिसो ज़ीनत, ग़लति न सम्झिजो। ऐं हा, तव्हां कूड़ त कोन ॻाल्हाईंदव। इहो ॿुधाइणु जेकॾहिं ज़रूरी आहे त पोइ ॿुधो, मुंहिंजो निकाह बि न आहे थियल ऐं मां शादीशुदा बि आहियां। इहो कीअं? तव्हां ॼाण था चाहियो त कुर्बान साहब सां मुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे? ॿुधायां, ॿुधी सघो था? जेकॾहिं ॿुधी सघो था त पोइ ज़रूरु ॿुधो। सलमान साहब, मां हिकु औरत आहियां ऐं हर औरत मर्द जी लिकियल अख में मोहबत खे सम्झी वेंदी आहे ऐं मां सम्झी वई आहियां त तव्हांखे मूंसां मोहबत थी वई आहे। ईअं ई आहे न? हा ज़ीनत, जेकी अणॼाण अहसास अंदर में आखेरो ठाहे वेठा आहिनि, शायदि उनखे ई मोहबत चइबो आहे। इहो ॿुधी छॾियो कि मां तव्हांजी मोहबत जे लाइक़ु न आहियां। इहो सच आहे त मां हिकु तमाशो आहियां ऐं कुर्बान हिकु तमाशबी न आहे। मां हालात जे हथ हिकु राति तवाइफ़ जो तोप पातो। मोहबत पाक हूंदी आहे ऐं मां पाक हूंदे बि नापाक आहियां। तव्हां लाइ मुसीबत नथी बणिजी सघां। मां तव्हांजी अखियुनि जी बेबसी जा ॻोढ़ा साफ़ करे सघां थो? तव्हां मुंहिंजी अखियुनि जा ॻोढ़ा साफ़ करे सघो था, पर मुंहिंजे रूह जा ॻोढ़ा केरु साफ़ कंदो? मां ज़ीनत, मां तोसां शादी कंदुसि। तूं तवाइफ़ सां शादी करे सघे थो? तो में एतिरी हिम्मत आहे? ॾिस ज़ीनत, तवाइफ़ जेकॾहिं तव्हां जहिड़ी बाइख़लाक़ हूंदी आहे त मां हिन कुल काइनात जी तवाइफ़ुनि सां शादी करण लाइ तयारु आहियां। पर सलमान साहब, मां तव्हां सां शादी नथी करे सघां। छो? हर इज़त वारी औरत सॼी ज़िंदगी पंहिंजे मुड़ुस जी थी रहंदी आहे। कोठे जे कानून मुताबिक़ मुंहिंजी बि शादी कुर्बान सां थी आहे। भली उहा रीत रस्म हुई, पर हुई त शादी। मां सम्झी वियुसि, बिल्कुलु सम्झी वियुसि। ज़ीनत, अॼु खां पोइ मां तव्हांजे घर कॾहिं कोन ईंदुसि। मूं त अजायो पे ख़्वाब ॾिठा तोखे पंहिंजी दिलि जी राणी बणाइण लाइ, पर इहो त मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। पर हिन घर जी मालिकाणी त बणिजी सघे थी न। अॼु खां पोइ तव्हांजे दर ते को बि न ईंदो रेंट वठणु। ऐं हा, मां आख़िरी भेरो ज़रूरु ईंदुसि। हिन फ्लैट जा कागज़ात तुंहिंजे नाले करे ऐं हू फाइल तुंहिंजे हवाले कर। बिल्कुलु बिल्कुलु कुर्बान साहब, तव्हां असली सही पिया चओ। 10-15 मिंट इंतज़ारु कयो, मां हिन भाऊअ खे घर ॾेखारे मोटी थो अचां। ऐं हा, ॿियो तव्हांजे लाइ चेकअप खणी अचां। दुनिया जी सॼी नहूस जो मर्कज़ पर राजा जहिड़ा दलाल आहिनि। अॼु सौदो तइ थी वियो आहे। असां बि अॼु खां पोइ
दलालनि जी सोबत खां तौबा कईसूं। मूंखे हाणे जल्दी चेकिश कराए कराची पहुचणु घुरिजे। हैफ़ थई कुर्बान, हिकु औरत तो जहिड़े तमाशबीन खां इज़त जी ख़ैरात थी घुरे ऐं तूं इनकार कंदो थो रहीं। साॻी औरत मथां तूं दौलत जा ढेर ख़र्च करे चुको आहीं, पर ज़ीनत खे तुंहिंजी दौलत न इज़त घुरिजे। छो नथो ॾींसि इज़त? छा तो वटि इज़त आहे ई कोन? छा तूं इज़त खां आजो इंसान आहीं? जी न, त पोइ तमाशबीनी तर्क कर, इज़त वारो इंसान बणिजी ॾेखार। इज़त वारो इंसान। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।